بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم صل وسلم وبارك وأنعم على حبيبنا محمد. आज जेको दर्स जेको आहे उहो आहे मां सम्झो आदाब नबविया मां इहो थींदो 7 नंबर सदक़ुल लिसान, ज़बान जी सचाई, ज़बान जी सफ़ाई, ज़बान जी हक़ चवण जी आदत इंसान पंहिंजे पाण में यानी दिलि ते रखे छॾे ऐं इहो कोशिशि करे त मां कॾहिं बि नंढो या वॾो कूड़ न थींदो आहे जेसिताईं नंढे मां शुरू थींदो आहे इंसानु, त सदाईं ज़बान ते सच ॻाल्हाइण जो पंहिंजे पाण खे हिराए छॾे, कोशिशि करे त कॾहिं बि मजबूरनि में के माण्हू चवंदा आहिनि यार मां मजबूर में कूड़ हणी वियुसि, कोशिशि करे त इन्हनि शयुनि खां पोइ आहिस्ते आहिस्ते हटी वञे। छो जो इंसानु सलफ़ सालिह चवंदा आहिनि त इंसानु हर शइ ते पंहिंजे दुर्ब चवंदा आहिनि, यानी आहिस्ते आहिस्ते पंहिंजे पाण खे सेखारे। किथे बि वञी थो, मजलिस में वञी थो, किथे बि वञी थो, यकीन दिलि सां करे छॾ मां अॼु सच ॻाल्हाईंदुसि, कूड़ न ॻाल्हाईंदुसि, भला जेको राज़ी थिए, जेको कावड़िजे भली कावड़िजे। त तंहिंजे करे त इहो जे चई छॾींदो ऐं पंहिंजे पाण ते रखंदो, हिकिड़ो दफ़ो तकलीफ़, ॿियो दफ़ो, टियों दफ़ो, 5 दफ़ो, पोइ पाण हुन वटि इहा आदत थी वेंदी। इज़त नफ़्स जी इंसान जी आहे जेके आहे न, उहा बि सच ॻाल्हाइण सां आहे। छो जो अलाह ताला क़ुर में हिन सॼे क़ुर में जिथे किथे चए थो त वकूनु मअ सादिक़ीन, सचनि सां गॾु हलो, सचनि सां उथो वियो, सचनि सां ज़िंदगी गुज़ारियो, वकूनु मअ सादिक़ीन, जिथे किथे। वरी किथे अलाह साईं चए थो इन अल्लाह युहिब्बु सादिक़ीन, अलाह साईं खे पसंदि आहिनि माण्हू जेके सच ॻाल्हाइण वारा आहिनि, खणी पंहिंजे पाण ते हुजे। ऐं आख़िरी 29 पारे में अलाह साईं जन चए थो त या अय्युहल्लज़ीना आमनू क़ूलू क़ौलन सदीदा, जेके ईमान वारा हो सच चओ, सिधी ॻाल्हि कयो। उन खां पोइ क़ूलू क़ौलन सदीदा, सफ़ा सिधी ॻाल्हि कयो, सच ॻाल्हि कयो। उन खां पोइ यग़फिर लकुम दुनूबकुम, पहिरियां चवंदो न इन इएं या अय्युहल्लज़ीना आमनू क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम, अलाह साईं चए थो त जे तव्हां सच जो इत्तिबा कंदो, सच ते ॻाल्हाईंदो, सच ते हलंदो, त तव्हांजा टेड़ा जेके ॿिया कम हूंदा न, उहे अलाह साईं चए थो मां पाण उन्हनि खे सिधो करे छॾींदुसि। ॾिसंदे तुंहिंजो औलाद तोखां न फ़रमाना, या तुंहिंजे घर वारे न फ़रमाना, या तुंहिंजे दोस्त तोसां सिधा नथा हलनि, या तुंहिंजा ॾिसंदे त उहो पंहिंजे माउ पीउ सां तूं यानी नाराज़ आहीं, या नाराज़ आहिनि तो ते, या इहे कहिड़ा बि दुनिया जा कम जिथे कमु थो करीं, या कफ़ील अथई, अरब अथई, सेठ अथई, नाराज़ अथई, तो ते राज़ी नथो थिए, आई पाई ॻाल्हि ते उभा थी था वञनि, इहे आहिनि टेड़ा कम। अलाह साईं चए थो जे तूं सचनि सां हलंदे चलंदे, सच ॻाल्हाईंदे, सिधो ॻाल्हाईंदे, त इहे कम अलाह साईं चए थो त इहे पोइ ॿिया कम युस्लिह लकुम अअमालकुम, तव्हांजा जेके ॿिया कम आहिनि न, उहे अलाह साईं चए थो मां पाण ई सिधा करे छॾींदुसि, सही करे छॾींदुसि। ऐं इहे अलाह चए थो मूं ते रखो, ठीकु आहे, बसि ईअं न। इन खां पोइ युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम दुनूबकुम, उन खां पोइ तव्हांजा ॾोह बि मां माफ़ु करे छॾींदुसि, गुनाह जेके नंढा सग़ीर आहिनि उहे बि माफ़ु करे छॾींदुसि। ॾिसी इहे अलाह जे तरफ़ां इनाम आहिनि। जीअं न त अलाह साईं इहे क़ुर में चयां तव्हां सिधो ॻाल्हायो, तव्हां ते फ़र्ज़ु आहे या वाजिबु आहे, सिधो ॻाल्हि, पर न, उन खां पोइ असांखे इनाम ॾिनई त तव्हांजा पोयां कम जेके आहिनि उहे बि मां टेड़ा जेके आहिनि सिधो करे छॾींदुसि, ठीकु आहे। उन खां पोइ वरी गुनाह बि माफ़ु करे छॾिजो। अलाह ख़बर आहे त हीअ न वॾी गेल कई आहे, वॾी तकलीफ़ कई आहे, हिन सच ॻाल्हाइण ते सवलो कमु न आहे। छो जो किथे न किथे ॾिस माण्हू कूड़ हणी जान छॾाए था वञनि, पर जे सच चवंदे त पोइ सुख थी थो वञे, लोह थी थो वञे। सो अलाह साईं चए थो त इहो जे तो हिकिड़ो क़दम मुंहिंजे तरफ़ ॾे कयो आहे, त मां तुंहिंजा ही बि तोखे इनाम ॾींदुसि, तूं सच ते रह। इहे थियो क़ुर पाक मां। हाणे हदीसुन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तमामु हदीसूं घणियूं आहिनि, असीं उन मां हिकिड़ी ॿ हदीस आणियूं था, जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो इन सिद्क़ लयहदी इलल बिर, अलाह ताला नबी करीम चए थो त जेको सच चवंदो उहो इंसान जे बिर जे रस्ते ते, सिधे रस्ते ते आणींदो। व इनल बिर लयहदी इलल जन्नह, सिधे रस्ते ते जेको ईंदो उहो रस्तो जन्नत जो पकड़ींदो। वरी उन खां पोइ व इन रजुल लयस्दुक़ु हत्ता युक्तबु इंदल्लाहि सदीक़ा, नबी करीम चए थो त के माण्हू जॾहिं सच ॻाल्हाए ऐं सचनि ते हिरी वेंदो न, उन सच ते जे हिरी वेंदो त अलाह साईं मलाइकनि खे चवंदो त हिन जो सिद्दीक़ जो मंज़िल रखे छॾियो, यानी कूड़ न आहे हिन जी ज़िंदगी में। व इनल कज़िब यहदी इलल फुजूर, ऐं जेको कूड़ ॻाल्हाए थो त उहो फुजूर में पइजी वेंदो,
तंगी में पइजी वेंदो, ग़लति रस्तनि में पइजी वेंदो। फुजूर जेको इंसानु आहे पाए ॻाल्हि ते सफ़ा उभो थी वेंदो, कावड़ उनखे पेरनि खां वठी वेंदी, इहो आहे फुजूर। इनल फुजूर लयहदी इलन्नार, ऐं इहो फुजूर जेको आहे इंसान खे दोज़ख ताईं पहुचाईंदो। व इन रजुल लयकदिब हत्ता युक्तब इंद अल्लाहि कज़्ज़ाब, ऐं जेको इंसानु, इहो नबी करीम फरमातो, जेको बि इंसानु वेही कूड़ हणंदो चवंदो अरे हीउ नंढो कूड़ आहे, हीउ हली वेंदो, हीउ थोरी वधाई अथमि ॻाल्हि, हीउ ईअं कई अथमि, त इहो लियकदिब हत्ता युक्तब इंद अल्लाहि कज़्ज़ाब, अलाह साईं चवंदो मलाइकनि हीउ लिखी छॾियो, हीउ कूड़ो आहे। ॾिस केॾो ॾुखियो शइ आहे। त ॿिया हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, अज़मनु ली सित्तन मिन अनफुसिकुम अज़मनु लकुमुल जन्नह, नबी करीम फरमाए थो छह शयूं तव्हां ज़ामिन थियो, मां उन छहनि शयुनि जे तव्हां ज़ामिन थियो, मां तव्हांजे लाइ जन्नत जो ज़मानत खणंदुसि। उन मां छा आहे, उसदुक़ु इज़ा हदस्तुम, जे तव्हां ॻाल्हायो त सच चओ, व औफ़ू इज़ा वअदतुम, कंहिंसां वाइदो कयो वाइदो पूरो कयो, व अद्दू इज़ा तुमिनतु, ऐं जे अमानत कंहिंजी वरितई या पाण वटि वरितई या रखे, उहा उनजी अदा कर, उनजी पूरी कर। वहफ़ज़ू फ़ुरूजकुम वग़ुद्दू अबसारकुम, वहफ़ज़ू फ़ुरूजकुम, पंहिंजे औरत जेकी इंसान जी जेकी फ़र्ज आहे पेशाब जी जॻह, उनजी हिफ़ाज़त कर। वग़ुद्दू अबसारकुम, ऐं पंहिंजी नज़र ग़लति ॾे न ॾे छॾे वञे, बाज़ार में ऐं औरतूं अचनि वञनि थियूं उन्हनि ॾे न ॾिस, छो तूं पंहिंजी नज़र जी हिफ़ाज़त कर। वकुफ़ू ऐदीकुम, नबी करीम फरमाए थो वकुफ़ू ऐदीकुम, यानी पंहिंजे हथनि जी हिफ़ाज़त कयो, हलाल में हलाल शइ में हलायो, ग़लति शइ खां परे कयो। त इहे छह शयूं नबी करीम चयो, इनजी ज़मानत ॾियो त मां तव्हांखे जन्नत जी ज़मानत ॾींदुसि। उन खां पोइ वरी नबी करीम चयो, दा मा युरीबुक इला मा ला युरीबुक फ़इन सिद्क़ तुमअनीना व इनल कज़िब रैबा, चए थो त दा मा युरीबुक, जंहिं शइ में तोखे शक आहे उनखे छॾे ॾे, उन खां परे थी। वमा ला युरीबुक फ़इन सिद्क़, जंहिं शइ में शक थी उन खां भॼ परे थी। फ़इन सिद्क़ तुमअनीना, जेको सच ॻाल्हाईंदो त उन जी दिलि में सकीने में हूंदी, मां सच ॻाल्हायो, मां ग़लति न ॻाल्हायो, न कंहिंखां डिॼंदो न के। व इनल कज़िब रैबा, ऐं जे कूड़ हूंदो न उहो जिथे बि परेशान हूंदो त मूं यार ग़लति ॻाल्हि कई, अलाए छा, हाणे वरी कंहिंखे ख़बर न पए, मथां मुंहिंजी ॻाल्हि कूड़ी थी पए, यानी इन दिलि खे सदाईं इहा तकलीफ़ हूंदी। त इंसानु छो पंहिंजे पाण खे अहिड़ी शइ में आणे। अलाह ताला असांखे तव्हांखे सदाईं सच जे रस्ते ते आणे। कॾहिं बि इंसानु कूड़ जो रस्तो नंढो आहे। अॼु तूं कूड़ हणंदे माण्हुनि जे अॻियां, 10 जे अॻियां, 100 जे अॻियां तूं इज़त खटी, माण्हू ॾाढो ख़ुशि थिया। अलाह जे अॻियां, मजमा सॼे दुनिया जे अॻियां, क्या सॼे आख़िरत क्या जीअं सॼी मख़लूक अॻियां हूंदी, नबी बीठो हूंदो, सहाबी बीठा हूंदा, आलिल बैत बीठा हूंदा, उते त तूं मलाइके तोखे चवंदा तो हीउ कूड़ छो आयो, छा बचंदो तुंहिंजे मुंहं में? तंहिंखां सवाइ अलाह जे अॻियां तूं कहिड़ी मुंहुं मथे करे ॻाल्हाए सघंदे त मूं सच चयो। सो अलाह साईं करे असांखे तव्हांखे क्लिप वॾी थी माफ़ु कजो। अलाह साईं असांखे तव्हांखे यहदीना इलल बिर व तक़वा व सिद्क़, अलाह साईं असांखे तव्हांखे सच ॾे, सिद्क़ ॾे, सदाईं असांखे इन रस्ते ते आणे। व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।